सगियों जो ॻोठ रसूल बख्शी इस्बानी बुनियादी सहूलतुनि खां महरूम ॻोठाणा सरापा एहतिजाज। टायरनि खे भायूं पूरी ज़िंदगी पीपल्स पार्टी जा वोटर रहिया आहियूं, पर अफ़सोस चूंडियल नुमाइंदनि पारां मुसलसल नज़रअंदाज़ कयो पियो वञे, जॾहिं त ॻोठ रसूल बख्शी इस्बानी जे ॻोठाणनि दिलबर अली हिस्बानी, मोहम्मद छुटल हिस्बानी, ख़ालिद हिस्बानी, फैज़ल हिस्बानी, सिराई मोहम्मद रमज़ान भागत, रियाज़ अली हिस्बानी, करीम बख्श हिस्बानी ऐं ॿियनि सगियूं ॻोठ रसूल बख्शी इस्बानी लिंक रोड ते टायरनि खे बाहियूं ॾेई एहतिजाजी मुज़ाहिरो कंदे मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त यूनियन काउंसिल सगियूं में वॾी आबादी रखंदड़ ॻोठ रसूल बख्शी इस्बानी गुज़िरियल केतिरनि ई वरियनि खां बुनियादी सहूलतुनि खां महरूम बणियल आहे, जिते ॻोठ जूं घिटियूं कचूं ऐं ड्रेनेज नाकारा हुअण करे बरसाति ऐं गटरनि जो पाणी हर वक़्तु तलाउनि जी सूरत में ॻोठ जी घिटियुनि में बीठल रहे थो, जंहिं कारण ॻोठ खे बदबू ऐं मुख़्तलिफ़ बीमारियूं बकोड़े छॾियो आहे। हुननि पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी, सदर आसिफ अली ज़रदारी, वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह ऐं तक जे चूंडियल नुमाइंदनि खां पुरज़ोर मुतालबो कयो त फौरन असांजे ॻोठ खे बुनियादी सहूलतूं फ़राहम करे बेचैनी ख़तमु कई वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची